नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा इन साल जे लक्स स्टाइल एवार्ड्स 2021 लाइ कुछ ॾींहं अॻु नामज़दगीन जे हवाले सां ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें म्यूज़िक, फैशन ऐं टेलीविज़न जी कैटेगरी में ड्रामनि, मॉडल्स, अदाकारनि ऐं गुलकारनि खे शॉर्ट लिस्ट कयो वियो। लक्स स्टाइल एवार्ड 2021 में कुछ ड्रामनि खे कंहिं बि कैटेगरी में नामज़द नाहे कयो वियो, जॾहिं त कुछ ड्रामनि जे कुछ अदाकारनि खे शॉर्ट लिस्ट नाहे कयो वियो। जीअं त शोबज सां सलाड़ियल ستارن लक्स स्टाइल एवार्ड जे नामज़दगीन ते मखसूस ऐं मनपसंदनि खे नामज़द करण जो इल्ज़ाम हणंदे तनक़ीद कई है। अदाकारा यासरा रिज़वी पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते शेयर कयल स्टोरी में लक्स स्टाइल एवार्ड ते तनक़ीद कई है। यासरा रिज़वी लिखियो त ॿियनि कारोबारनि जीअं इहे पंहिंजे मक़सद जे लाइ फन जो इस्तेमाल करे सघनि था, पर शायद आर्ट जी खिदमत करण इन्हनि जो मक़सद नाहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।